नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। के वाशिंगटन का ख़बर ॾींदा आहियूं। सॼी दुनिया में कोरोना वायरस सबबि थींदड़ फौतगियूं 30,000 खां मथे थी वियूं आहिनि ऐं मुतासिरन जो अंग 6.5 लख ताईं वञी पहुतो आहे, जॾहिं त 1,37,319 माण्हू सिहतयाब थी चुका आहिनि। आलमी ख़बरूं ॾींदड़ इदारे मूजिबि हर गुज़रंदड़ ॾींहं सां गॾोगॾु कोरोना वबा सबबि फौतियुनि जे अंग में बि इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं हाणे अमेरिका हिन वबा जो नओं मर्कज़ बणिजी साम्हूं अची रहियो आहे। अमेरिका में मुतासिरन जो अंग दुनिया में सभिनि खां वधीक 1,16,505 ऐं हिकु ॾींहं में 400 माण्हुनि जे फौत थियण खां पोइ 1900 खां वधीक फौतगियूं थियूं आहिनि। न्यूयॉर्क वीरान पयल आहे ऐं मुल्क जे अक्सर रियासतुनि में लॉकडाउन सबबि ज़िंदगियुनि जो कारोबार मुअतल आहे ऐं माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। इटली में कोरोना सबबि फौत थी वियलनि जो अंग 10,000 खां वधी वियो आहे ऐं स्पेन में कोरोना सबबि फौतगियूं 6,000 ताईं वञी पहुतियूं आहिनि। ईरान में 2,500 माण्हू वायरस जो शिकार थी चुका आहिनि, जॾहिं त फ्रांस में 2300 खां वधीक फौतगियूं थी चुकियूं आहिनि। लंडन में तिबी अमले ऐं सिक्योरिटी एहलकारनि खां अलावा को बि घरनि मां नाहे निकिरी रहियो। बर्तानिया में कोरोना वायरस जे मुतासिरन जो अंग 17,000 ऐं फौतगी 1,000 खां वधी वियूं आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।